इदारा ख़राब नाइन हुंदा, माण्हू ख़राब हुंदा आहिनि। शख़्सियतुनि बदिरां इदारनि खे घटि वधि ॻाल्हाइण फैशन बणिजी वियो आहे। कानून आहे त जंहिं ते इल्ज़ाम लॻायो वञे उन खे बि ॿुधो वञे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां अॻूणे जज जस्टिस शौकत सिद्दीकी बरतरफ़ी केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। अदालत शौकत सिद्दीकी जे वकील खे इदारनि ते इल्ज़ाम हणण खां रोके छॾियो। फैज़ हमीद ऐं अनवर कांसी खे धुर बनाइण लाइ सुभाणे ताईं जी मोहलत। चीफ जस्टिस रिमार्क्स ईंदे चयो आहे त जेकॾहिं इन्हनि शख़्सियतुनि खे धुर नथो बणायो वञे त ज़ाहिरी तौर जुडिशियल काउंसिल जो फ़ैसिलो सही आहे। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर हाईकोर्ट 8 फरवरी ते आम चूंडू ब्यूरोक्रेसीअ जी निगरानीअ में कराइण वारो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। जस्टिस बाक़िर नजफी ते बदल बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे दरख़्वास्तुनि ते लार्जर बेंच जोड़ण लाइ फाइल चीफ जस्टिस ॾांहुं मोकिले छॾियो। अदालत चयो त चूंडुनि ते अरबे रुपया ख़र्च थींदा आहिनि। सियासी जमायतुनि नतीजा मञण खां इनकार कयो त पैसा ज़ाया थी वेंदा। इलेक्शन कमीशन फ़ैसिले बाद डीआरओज़ ऐं आरओज़ जी तरबियत वारो अमल रोके छॾियो। पीटीआई साइफर केस जी फरवरी ते रिथियल चूंडुनि ख़िलाफ़ साज़िशूं करे रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पीटीआई चूंडुनि खां फरार थियण जी कोशिश करे रही आहे। पीटीआई जूं दरख़्वास्तूं इलेक्शन खां फरार थियण जी मनसूबाबंदी आहे। पीटीआई जी दरख़्वास्त अवाम जी तर्जुमानी ख़त्म करण जी साज़िश आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में साइफर केस जी अडियाला जेल में ॿुधणी ख़िलाफ़ पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी जी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। साइफर केस जो जेल ट्रायल रोकण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। पीटीआई जे बानी स्टे वारी दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी कयो। जस्टिस मियां गुल हसन चयो आहे त रिपोर्ट अचण ॾियो, पोइ ॾिसंदासीं। अमरीकी बचाव वारे वज़ीर लाइट ऑस्टिन जी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। इलाक़ाई सलामती, बतरफ़ी सहकार ऐं गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ॻाल्हियूं। लाइट ऑस्टिन पेंटागन में जनरल आसिम मुनीर जी मेज़बानी कई। मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ अहम मामलनि ते गौर वीचार कयो वियो। पाकिस्तान पाबंदी मणियल तंज़ीम टीटीपी सां ॻाल्हियुनि वारी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। परॾेही तर्जुमान चयो आहे त टीटीपी सां कंहिं बि सतह ते ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। पाकिस्तान दहशतगर्दी जो शिकार आहे। गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहियुनि बाबति फ़ैसिलो हुकूमत जो आहे। वन डॉक्यूमेंट पॉलिसीअ जी काबीना मंज़ूरी ॾिनी आहे। बुशरा बीबी सां गैर शरई निकाह वारे केस में पीटीआई बानी सलमान अकरम राजा खे पंहिंजो वकील मुक़रर करे छॾियो। बुशरा बीबी पारां अदालत में को बि पेश न थियो। दरख़्वास्त गुज़ार ख़ावर मानिका जे वकील केस जी ॿुधणी जेल में करण जी इस्तदा करे छॾी। पीपी अॻवान फैसल करीम कुंडी मुस्लिम लीग नून जी सियासत खे ड्राइंग रूम जी सियासत करार ॾेई छॾियो। फैसल करीम कुंडी चयो आहे त पीपल्स पार्टी इलेक्शन लाइ तयार आहे। पीपल्स पार्टी वाहिद जमायत आहे जेका ग्राउंड ते मौजूद आहे। ॿुधायो वञे त दहशतगर्दनि खे सरेआम घुमण जी इजाज़त कंहिं ॾिनी। नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वञे। इस्लामाबाद जी अदालत नौजवान नारी सारा इनाम खे बेदर्दी सां क़तल कंदड़ जवाबदार शाहनवाज़ अमीर खे मौत जी सज़ा ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत समीना शाह खे सबूत न हुजण जी बुनियाद ते बरी करे छॾियो। सारा इनाम खे 23 सेप्टेम्बर 2022 ते इस्लामाबाद में क़तल कयो वियो हो। सिंध हाई कोर्ट कराची जे इलाइक़े नाज़माबाद 4 नंबर में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे वकील अदालत खे ॿुधायो त गैर कानूनी अदावतुनि में मुलविस डेप्टी डायरेक्टर अब्दुल आमिर खे हटायो वियो। अदालत कदम खे खाना पूरी करण ॾींदे चयो आहे त डेप्टी डायरेक्टर खे नौकरीअ मां छो बरतरफ़ न कयो वियो। छा हिकु ऑफिसर खे उहिदे तां हटाइण वारो मसइलो हल थी वेंदो? मुलविस ऑफिसर्स खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे त ॿिया बि सही कमु कंदा।
IG सिंध रिफ़त मुख़्तार पारां कचे में ॾोहारियुनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रखण जो ऐलान। IG सिंध रिफ़त मुख़्तार दौरे ते शिकारपुर पहुतो, अमन अमान जी सूरत हाल बाबति ब्रीफिंग वरिती। रिफ़त मुख़्तार चयो आहे त शिकारपुर जे कचे ऐं पके में ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन में पुलिस सां गॾु रेंजर्स बि हिसो वठंदी। भारतीय सुप्रीम कोर्ट जी कश्मीर बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलनि जो एहतजाज। अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। सखर, दादू ऐं ॿियनि शहरनि में वकीलनि अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट कयो वियो। कश्मीरियुनि खे हक़े ख़ुद इरादियत ॾेई भारतीय फ़ौज जो कब्ज़ो ख़तमु करण जो मुतालबो। सिंध में भाण जी अथरादू खोट शिदत इख्तियार करे वई। ब्लैक ते विकिरो जारी। मलीर, लाड़काणो, नवाबशाह, नौशहर फिरोज़ ऐं सांगड़ में वापारियुनि जी हिक हटी क़ाइम। छठो, भान सईदाबाद, कंडियारो, ठुल समेत ॿियनि शहरनि में बि वापारियुनि भाण लिकाए छॾियो। आबादकारनि जो चवणु आहे त भाण ब्लैक ते विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हैदराबाद जे ॻोठ ॿुढो पालारीअ मां मुबैना तौर अगवा थियल टिनि ॿारनि जो पतो न पियो। वारसनि पारां ॿारनि जे अगवा में मुलविस ॼाणायल औरत जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस कुझु बि न कयो। वारसनि जो चवणु आहे त ॿारनि खे ट्यूशन पढ़ाईंदड़ औरत खेनि अगवा कयो आहे। ॿारनि खे बाज़ाब करायो वञे। कश्मीर में दुकानदार अबू बकर तहीम जे अगवा ख़िलाफ़ मुसाइरो ऐं धरणो। मुसाइरीन चयो आहे त धाड़ेलनि पुलिस चेक पोस्ट भरिसां अबू बकर खे अगवा कयो। खेसि बाज़ाब करायो वञे। सखर में हफ़्तो अॻु गुम थियल मासूम ॿार जो पाणी जे तलाउ मां लाश हथ। साइट एरिया थाणे जी हद मां गुम थियल दिलबर सोलंकी जो लाश पाणी जे तलाउ मां मिलियो। वारसनि जो चवणु आहे त 4 वरनि जो दिलबर सोलंकी घर ॿाहिरां रांदि कंदे गुम थी वियो हो। अॼु संदसि लाश मिली। तंगवाणी में हाई स्कूल जे उस्ताद खां फुर वारे वाक़े ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि जो धरणो। उस्ताद खां फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराइण जो मुतालबो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार रोड हादसा, 2 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। मोरो वेझो बाईपास ते ट्रालर जे टकर में 1 ॼणो फौत, मड़ अस्पताल मुंतक़िल, सुञाणप न थी। नवाबशाह जे मेन रोड ते चिंची कल्टी ड्राइवर फौत, लाश अस्पताल मुंतक़िल। टंडो आदम वेझो नॉन स्टॉप वटि नौजवान ट्रेन मां किरी ज़ख़्मी। इसराइल सलामती काउंसिल जे ठहराव ऐं आलमी मुतालबनि खे रद्द करे छॾियो। गज़ा ते हमला जारी रखण जो ऐलान। अमेरिका बि गज़ा में बेगुनाह फ़लस्तीनियुनि जे क़त्ल ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। जॉन किर्बी चयो आहे त इसराइल खे ख़दशनि खां आगाह करे छॾियो आहे। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग बि 19,000 खां वधी वियो। ऐं टंडो गुलाम हैदर में पोरेतनि पारां 2.5 मण वज़नी सारनि जी ॿोरी खणण जो मुक़ाबिलो। राइस मिल खां दरगाह सजावल ताईं थियल डोड़ में 5 पोरेतनि हिसो वरितो। मुक़ाबिलो खटण ते पोरेत बचायो चांडियो खे 20,000 रुपया इनाम ॾिनो वियो।